नाज़रीन, चक लॻ ॻोठ शेर मोहम्मद बिरोही में रुस्तम पुलिस चढ़ाई करे ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ वारसनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था निसार अहमद जागीरानी जी ही रिपोर्ट। हिन वक़्तु असां ॻोठ शेर मोहम्मद बिरोही में मौजूदु आहियूं। हिते 5 ॾींहं अॻु रुस्तम खानपुर ऐं ॿियनि थाननि जी पुलिस जेका चढ़ाई कई हुई, जंहिंमें 2 औरतुनि समेत हिकु ॿारड़ी खे बि खंभे खणी गुम करे छॾियो आहे पुलिस। उन हवाले सां हिते ॻोठनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। नंढो नंढो ॿार ॾिसेसि, नंढो नंढो ॿार खणी वियो त नाक इहो ज़ालिम इहो खणी वियो त रुस्तम वारो सूबेदार फामपुर वारो बसि इहो नाक इहो ज़ुल्म कयो। नंढो नंढो ॿार ॾिसेसि, इहो ॿार 3 माण्हू पुलिस अची जाॾो काॾो इहो फिरी असांजो घरनि खे कड़ो ॾेई अॼु 5 ॾींहंनि हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो आहे, 2 औरत आहिनि, इन्हनि खे खणी वियो। नंढड़ा ॿार आहिनि, को मने नथो। रुस्तम जो सूबेदार और DSP खानपुर का शइ न वञूं त दाएं फिराद हले थो। वधीक ॿुधाइनि नथा, पैसा था घुरनि, 5 लख ॾियो, 10 लख ॾियो। असां ग़रीब काॾो ॾियो। बसि विड़िया आहिनि पाण में, इहो ज़मीन जो मसइलो अथनि, उन ते ॿिया आहिनि उहे बिरोही आहिनि। खाली पीली उन्हनि खे वञे थो, बसि असां ॾे भॻो थो अचे, पैसा ॾियो। असांजा ॿार खयूं थो वञे, नंग खयूं थो वञे, लिकाए छॾियो आहे इहो महबूब सूबेदार, मने ई नथो। रुस्तम जो पुलिस, खानपुर जो पुलिस असांजो माउ खे खणियो, असांजो चाची खे, हिकु असांजो नंढड़ो भेण आहे, हुनी खे खणियो आहे, गुम कयो आहे। का शइ न छॾेसि तो 5 ॾींहं अथसि, हुनी खे गुम कयो आहे। पैसा घुरेसि, असां काथां पैसा हिन खे ॾियां। असां ग़रीब आहियूं, सॼी राति असां अम्मा जो लाइ रोएसि त असां काथां असांखे निंड जो लाइ न छॾेसि। खणी वियो, पैसा घुरे थो, 5 ॾींहं अथसि, गुम अथसि।